الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيئنا ونبينا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على سيدنا ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين इंतहाई वाजिबुल एहतराम सादाते किराम मशाइखे इज़्ज़ाम उलमाए किराम बिरादराने इस्लाम खुसूसन पीरे तरीक़त हज़रत क़िबला साईं सैयद मोहम्मद आसिफ अली शाह जीलानी ज़ीद मजदुहु जंजे ज़ेरे एहतमाम हज़रत सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जी अज़ीम शान यारी शरीफ इन जाइ ते मलाई वञे पई ऐं सैयदना गौसे आज़म जे उर्स मुबारक सां गॾोगॾु ताजदारे ख़त्मे नबुव्वत जो उन्वान भी इन महफ़िल पाक खे ॾिनो वियो आहे। दोस्तो अजीजो मुसलमान भाइरो अमा असां मुसलमाननि मां हर मुसलमान इहा ख्वाहिश रखे थो
इरादो रखे थो त काश असांजो अंदर अल्लाह जे मोहब्बत सां आबाद हुजे, असी अल्लाह जा मुहिब थियूं ऐं खुदा जे मोहब्बत जो एहसास असांखे दिलनि में महसूस थे। असी कलमो त पढ़ूं था, नमाज भी असी पढ़ूं था, नेक अमल भी कयूं था, लेकिन खुदा जे मोहब्बत जो एहसास असांजे अंदर में हुजे ऐं महसूस थे त वाकई अल्लाह जी मोहब्बत असांजे अंदर में मौजूद आ। उहे जज्बात उभरन, कैफियतूं ज़ाहिर थियन ऐं असांजे दिलनि में असांखे महसूस थियन। हर मोमिन इहो चाहींदो, लेकिन खुदा जी मोहब्बत जेका है उहा बाजार में विकामजण वारी शइ कान्हे का। दुनिया जे कंहिं कदर क़ीमत सां कान मिलंदी आ, दुनिया जे कंहिं माल ऐं मिल्कत सां खुदा जी मोहब्बत कान मिलंदी आ। हज़रत पीर साईं तजरदणी बादशाह फरमायो त अल्लाह जी मोहब्बत कसबी नाहे, खुदा जी मोहब्बत वहबी आ। माना खुदा जी अता है, खुदा जंहिंखे चाहींदो आहे पंहिंजी मोहब्बत सां सरफराज़ फरमाईंदो आहे। अगर अवां सुजाग वेठा आहियो त सुभान अल्लाह चओ, इएं न वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ, अञा बुलंद आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मां आख़िर में आयुसि त सवेर तकरीर जो टाइम, आख़िर में हूअं देर सां आयासीं, सवेर जो मतिलबु आहे तो हाणे न, हिन वक़्त खां ज़ाहिर आहे 1.5 कलाक 2 कलाक पहिरियां अची पहुतासीं, पर चूंकि ॿियनि जगहुनि ते प्रोग्राम करे आयासीं, इरादो हो त 12 ताईं पहुची वेंदासीं, लेकिन 12 खां देर 2 वॻे खां बाद में पहुतासीं। हाज़िरी थी, साईं जो हुक्म आहे, अवां जे लाइ टाइम जो को मसलो न आहे, जेतिरो अवां टाइम वरतो। हाणे राति जूं आख़िरी सातूं, बिल्कुलु आख़िरी घड़ियूं आहिनि। अगर मां ईअं चवां त 1 कलाक ऐं 5-7 मिंटनि खां बाद में रात खत्म थियण वारी आहे ऐं सुबुह सादिक थियण वारी आहे, त बिल्कुलु इहो ई टाइम हूंदो। हे रात जा बिल्कुलु आख़िरी हिस्सो, आख़िरी लम्हात हल, ऐं ही दुआउनि जे क़बूलियत जो बि वक़्तु आहे, अल्लाह जे वलियनि जे सुजाग थियण जो वक़्तु आहे, नेकनि सालिहनि जे सुजाग थियण जो वक़्तु आहे, खुदा खे सजदे करण जो वक़्तु आहे, इबादत जे लज़्ज़त खां आशना थियण जो टाइम आहे, ऐं ही उहो वक़्तु आहे जो खुदा खां घुरण जो वक़्तु आहे ऐं अल्लाह जे ॾियण जो वक़्तु आहे। हूअ भलारियुनि रातुनि में सॼी रात ऐं हर रात जे आख़िरी हिस्से में तव्हां असांजे नबी फरमायो आहे, खुदा दुनिया ऐं आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे, जीअं खुदा जे शान जे लाइक़ आहे। अल्लाह फरमाईंदो आहे, ऐलान थींदो आहे को माफ़ी घुरण वारो दुआ घुरे त गुनाह उनखे बख़्शे छॾियां। को जेकॾहिं कपड़ा नाहिनि उघाड़ो आहे, अचे दुआ घुरे त उनखे कपड़ा ढकाए छॾियां। कर्ज़दार आहे त कर्ज़ माफ़ कयां। जंहिं बि क़िस्म जो सवाली आहे, मां रब खां सवाल करे त उन जो दुआऊं क़बूल करे छॾियां। हे दुआउनि जे क़बूलियत जो वक़्तु आहे, नेकनि सालिहनि जे जाॻण जो वक़्तु आहे। अॼु तव्हां ऐं असां सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे यारी शरीफ़ जे हिन मुक़द्दस महफ़िल में ऐं ताजदारे कायनात, ताजदारे ख़त्मे नबूवत जे शान खे, अज़मत खे ॿुधण जे लाइ वेठा आहियूं। अल्लाह असांखे नुस्ख़ो ॾिनो आहे। मूं अर्ज़ु इहो कयो त खुदा जी मोहब्बत क़ीमत सां न मिलंदी आहे, कसब सां कान मिलंदी आहे। अल्लाह जी मोहब्बत अता है खुदा जी, जंहिंखे अता फरमाए, चाहे त हिकिड़ा पेनूअ खे अता फरमाए, गदागर खे अता फरमाए, सल्तनत ते वेहण वारे बादशाह खे अता फरमाए, इहो खुदा जी मर्ज़ी आहे जंहिंखे अता फरमाए। पर अल्लाह क़ुरान में हिकिड़ो ॾसु ॾिनो आहे त ही कमु कयो, जेकॾहिं तव्हांजी ख़्वाहिश आहे त खुदा जी मोहब्बत मिले, उहा त तव्हांखे मिलंदी, पर अल्लाह तव्हांखे अञा ॿिया इनाम अता फरमाईंदो। थका हूंदो पर सुभान अल्लाह जो आवाज़ वॾो हुजणु घुरे, ज़ोर सां वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ। असांजी त यारी शरीफ़ में पहिरीं हाज़िरी आहे हिन जाइ ते, यारियूं त सदाईं हलनि पियूं, चओ सुभान अल्लाह, हाज़िरियूं बि हलनि पियूं। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम
वल्लाहु गफूरुर रहीम। छाते सुभान अल्लाह चओ तो वञा ॾाढा सुभान अल्लाह चओ, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। या जे सवेर तव्हांखे कंहिं ॿुधायो त तव्हां मदाहन मौलूदन बैतुन ते हिरियल आहियो, रुॻो उन्हनि ते सुभान अल्लाह चवंदो। ज़ौक़ ख़ातिर पढ़िया वेंदा आहिनि उन्हनि ते बि चइजे, पर शरीयत जे मुताबिक़, हुज़ूर जे तरीक़े जे मुताबिक़, हुज़ूर जे शरीयत खां ॿाहिरि न। अॼु फैशन थी पियो आहे, इहो घणो निकिरी वियो आहे साले सुनत मां, पर अञा बि कनि जॻहुनि ते आहे जो नातो ख़ाना ज़िक्र ते नातो पढ़नि था। उलमा इनखे जाइज़ कोन फरमायो आहे। मां सवेर ॿुधो हो, पोइ मां सही ॿुधो या ग़लति ॿुधो, पर मां अर्ज़ तव्हांजे ख़िदमत में इहो करे छॾियां, इहा रवश बिल्कुलु ख़तम करे छॾियो। ही स्टेज अहले सुन्नत जी आहे। हितां खां जेको पैगाम ईंदो उहो अहले सुन्नत जे अक़ीदे जे मुताबिक़ ईंदो, ऐं असांजो अक़ीदो उहो आहे जेको सैयदना गौसे आदम जो अक़ीदो आहे। सफ़ा सुकी विया हो, सुभान अल्लाह नथा चओ, वरी आवाज़ सां ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह फरमाए थो त जेकॾहिं अल्लाह सां मोहब्बत, महबूब हिन खे ॿुधा त जेकॾहिं ख़ुदा सां मोहब्बत करणु चाहियो त पोइ अचो फत्तबिऊनी, मां मुहम्मद जी ताबेदारी कयो, मुंहिंजी इत्तिबा कयो, मुंहिंजी ग़ुलामी इख्तियार कयो। नतीजो इहो निकिरंदो त ख़ुदा जी मोहब्बत त तव्हांखे मिलंदी, पर युहिब्बुकुमुल्लाह, ख़ुदा पाण तव्हां सां मोहब्बत फरमाईंदो। इहो कंहिंसां क़ुर्ब थींदो जेको मदीने वारे जी ग़ुलामी इख्तियार कंदो, हुज़ूर जी ताबेदारी कंदो, मदीने वारे जो वफ़ादार उम्मती थी रहंदो। जन बि हुज़ूर सां वफ़ादारी कई, ग़ुलामी रसूलुल्लाह जी इख्तियार कई, ऐं ख़ुदा जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामी इख्तियार करण खां बाद में जॾहिं मज़बूत उन ते रहिया, रसूलुल्लाह जी दामन उन्हनि सां मज़बूतीअ सां उन्हनि वरिती ऐं वफ़ादार थी करे रहिया, त पोइ मदीने वारनि जी मुहबत बि उन सां रही त रसूलुल्लाह जे मदद जो हथ बि उन्हनि जे मथां रहियो। तव्हां असां मुस्लमान, असांजो फर्ज़ आहे असां हुज़ूर जी ग़ुलामी अहिड़ी इख्तियार कयो जो रसूलुल्लाह जा वफ़ादार थी उम्मती रहो, बेवफ़ा न हुजो। दुनिया जूं हालतूं कहिड़ियूं बि थी वञनि, असांजे मथां कहिड़ियूं बि ताक़तूं हमला आवर थियनि, असां जान कुर्बान करे छॾींदासूं, माल कुर्बान करे छॾींदासूं, औलाद कुर्बान करे छॾींदासूं। हुज़ूर जे नामूस जे मथां कंप्रोमाइज़ कॾहिं बि कोन कंदासूं। ख़त्मे नुबुवत जा नारा लॻंदा रहिया आहिनि, अॼु बि लॻनि था, क़यामत ताईं लॻंदा, छो त असांजो ईमान आहे त असांजो नबी अल्लाह जो आख़िरी नबी आहे। अल्लाह हज़रत ने फरमायो, फरमाए तो क्या खबर कितने तारे खेले छुप गए, क्या खबर कितने तारे खेले छुप गए, पर न डूबे न डूबा हमारा नबी। भला सुभान अल्लाह। सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी, अपने मौला का प्यारा हमारा नबी। यमन जो इलाइक़ो यमन में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़िंदगी मुबारक जे ज़ाहिरी ज़िंदगी जे आख़िरी दिहाड़नि में हिकिड़ो बदबख्त पैदा थियो जंहिंजो नालो हो अस्वद उनसी। अस्वद उन जो नालो कोन हो, रंग जे कारे जे हुजण जे करे उनखे अस्वद चवंदा हुआ। जीअं अंदर जो कारो हो ईअं ॿाहिरि जो कारो हो।
दुनिया उनखे असवद उनसी सदींदी हुई उन नुबूवत जी कूड़ी दावा यमन में कई हुई उन यमन जे इलाइके में मदीने वारे जो हिकिड़ो गुलाम रहंदो आहे जंहिंजो नालो आहे अबू मुस्लिम खौलानी ईमान आंदई पर अन ॾिठे चओ सुभान अल्लाह अची कोन सघियो हुजूर जे दरबार में पर ईमान आंदई अन ॾिठे ईमान आंदई चओ सुभान अल्लाह असवद उनसी खे ख़बर पई त यमन जे इलाइके में हिकिड़ो अहिड़ो माण्हू बि रहंदो आहे जेको मदीने वारे ते कलमो भरे मुस्लमान थियो अल्लाह जे हबीब अलैहिस्सलाम जे उन गुलाम खे घुराए वरितई अबू मुस्लिम खौलानी खे चई मूंखे ख़बर पई आहे तूं नबी से ते कलमो भरे मुस्लमान थियो आहे चई आओ चई हुजूर जी दामन छॾ चई न छॾींदुसि जे मां तोखे माराईंदुसि जे मौत क़बूल आहे पर तुंहिंजी दामन कोन वठंदुसि रसूलुल्लाह जी दामन मज़बूती सां वरती मज़बूती सां रहंदुसि तुंहिंजो कलमो न पढ़ंदुसि जे मां तोखे बाहि में थो साड़ायां भली साड़ा काठियुनि जो खणी अड़ाह गॾु कई खोड़ गॾु थी वियो बाहि हुनखे ॼारायई जॾहिं बाहि हुनखे काठियुनि खे साड़े वई टांडा जरकनि था अबू मुस्लिम खौलानी खे साम्हूं बिहारियई चई हाणे साम्हूं बाहि थई या हुजूर खे छॾ मूंखे मिंज या बाहि में करण जे लाइ तयार थी चई बाहि में जलण लाइ साड़ा तयार आहियां सड़ण लाइ तयार आहियां मौत क़बूल आहे पर मुस्तफा जी दामन कान छॾबी बदराए असवद उनसी अबू मुस्लिम खौलानी के बाहि में उछल रायाई जिए मुस्तफा जो आशिक सादिक बाहि में वनी करियो बाहि उनखे कुछ को न खयो न को जिस्म के तव आयो न को कपड़न के तव आयो बाहि उन जे मथा थदी थी वई आराम आसानी सा अबू मुस्लिम खौलानी बाहि का बाहर निकरी आयो पंहिंजे चेलन खे चई इनखे बाहि में उछल राय में कोन सड़ियो हाणे इनखे छा कयां जो इनखे हिन इलाइके मां कढ यमन मां निकिरे वरन जैसा मिलंदो उनखे चवंदो त असवद उनसी कूड़ो थव हिन मुंहिंजे लाइ बाहि बाराई हुई बाहि में बि मूंखे उछल रायो हुयो पर बाहि मुंहिंजो कुझु कोन बिगोड़ियो हुयो इन जो मतिलब वाज़िह थियो त असवद उनसी कूड़ो आ मोहम्मद करीम सच्चो तंहिंजे करे हिनखे यमन मां ॿाहिरि कढा पोइ हुनखे चई यमन मां निकिरी वञ चई मूंखे का तुंहिंजे हिन यमन में ज़रान जी ज़रूरत कान्हे का रहे पोइ उते जिथे महबूब जे मोहब्बत ऐं अदब सां रहिजे चओ सुभान अल्लाह हज़रत अबू मुस्लिम खौलानी तव्हां सां उम्मत खे पैगाम ॾिनो त जेकॾहिं अहिड़ा हालात अची वञनि जीअं अॼुकल्ह हलनि पिया असांखे माण्हू मजहबी जेके धुरियूं आहिनि उलमा उन्हनि खे तव्हां सां मुस्लमाननि खे हिकिड़ो मखसूस तबको आहे उहे असांखे तानो ॾींदा आहिनि छाजो वतन जो त तव्हांखे सिंध सां मुहबत कान्हे का तव्हांखे वतन सां मुहबत न आहे असांखे सिंध सां बि मुहबत आहे पाकिस्तान सां बि मुहबत आहे तव्हां असांखे सिंध जे मुहबत जो दर्स कोन ॾियो जॾहिं अंग्रेज ने हिन मुल्क ते कब्ज़ो अचे कयो हो त अंग्रेज खे भजाइण जे लाइ उलमा जो किरदार हो अहले सुन्नत जे अवाम जो किरदार हो पूरी बरे सगीर जे अंदर आजादी जो तहरीकूं हलियूं हो अंग्रेज के बाहर कढण जे लाइ ऐं अमली तहरीक जेका सिंध मां उथी हुई उहा हज़रत सूर्य बादशाह जे अॻुवाणीअ में हुर्रन उहा कुर्बानी पेश कई हुई जो सूर्य बादशाह पंहिंजे जान जी कुर्बानी ॾेई पंहिंजे हुर्रन जी कुर्बानी ॾेई ऐं हमेशह जे लाइ अंग्रेज खे हितां तड़े कढियो ऐं असांजो मुल्क अल्हम्दुलिल्लाह अॻिते करे करे आज़ाद थी वियो
हाणे ही था असांखे वतन जी मोहब्बत सेखारनि असांखे अचे थी असांजे वॾड़नि खे बि हुई तॾहिं त अंग्रेज़ खे भॼाइण में उन्हनि जो किरदार हुयो पर यादि रखो वतन पंहिंजे जाइ ते हिकु छा लखे वतन हुजनि हिकिड़े पासे ते वतन आहे ॿिए पासे ते आमिना जो लाल आहे हिकु वतन न करोड़े वतन रसूलुल्लाह जे मथां कुर्बान आहे अबू मुस्लिम खोलानी चयो मुखे जेकर यमन में कदाई तो का गाल कोने मां हलियो वेंदुसि सोचे त काॾे वञा चई हाणे ॿिए पासे ने थो वञा मदीने वारे जे शहर ॾे थो वञा मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे जेके सुजाग वेठा हथ मथे खणी सुभान अल्लाह सिंध में मूं तुंहिंजे सदके खाधो पीतो खोड़ा सिर्फ हिकु मौलूद तुंहिंजो मुंहिंजे कान करोड़ा ब्या कादे कबा जद तो जड़ो गोहर हुजे थो घुरा तो खां तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे सुजाग आयो मूंसां गॾिजी पढ़ायो ला अबा हजरत सैयदना गौसे आज़म जे सिलसिला मुबारक में सिलसिला आलिया कादरिया में जिक्र बिल जहर होंदो आ तो सुभान अल्लाह जिल बिल जहर माना ॾाढा जिक्र वो तवां बि ॾाढा पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू मुस्लिम खोलानी यमन छॾियो मदीने तैयबा में आयो पर इत्तेफाक अहिड़ो थियो जो हिन जे पहुचण खां पहिरियां मदीने वारा पर्दो फरमाए विया हुजूर जो विसाल मुबारक थी वियो हिन मस्जिद नबवी जे ॿाहिरां पंहिंजी सवारी ॿधी अंदर मस्जिद नबवी में आयो नमाज शुरू करे ॾिनई सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु चो सुभान अल्लाह ॾाढा सुभान अल्लाह चो अहिड़ी सुभान अल्लाह जो ख़बर पवे त असां सुन्नी आहियूं चो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चो सुभान अल्लाह याद रखो दुनिया में कई फिरका हल कई जमातूं हल कई टोला हल हिकड़ा असहाबन जो नालो खणन त अहल बैत जी बेअदबी कर ॿिया अहल बैत जो नालो खणन त असहाबन जी बेअदबी कर अल्लाह अहले सुन्नत खे अदब वारी जमात फरमायो आहे असां हुजूर जे आल सां बि मोहब्बत करण वारा हुजूर जे अहल बैत सां मोहब्बत करण वारा मुस्तफा जे हर सहाबी सां मोहब्बत करण वारा आसे पासे वारा सभई सुभान अल्लाह चओ असां सैयदना अबू बकर सिद्दीक खां सैयदना सिद्दीक अकबर खां फारूक आजम खां उस्मान जुल्लूरैन खां मौला अली खां इमाम हसन हुसैन खां हजरत अमीर मुआविया रज़ी अल्लाह ताला अन्हु हुजूर जे हर सहाबी जो अदब करण वारा हो मुस्तफा जे हर सहाबी सां मोहब्बत करण वारा हो छो त अहल बैत बि रसूलुल्लाह जा त असहाब भी मदीने वारे जा मदीने वारे जे करे हुजूर जे आल सां बि मोहब्बत आ त रसूलुल्लाह जे हर सहाबी सां
जंजो पंज तन पाक सां प्यारो न आज को मञींदो चारई यारना। चो वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह जो। मां तव्हांखे दावत थो ॾियां, हज़रत सैयदना गौसे आज़म रज़ी अल्लाह अन्हु जा किताब पढ़ो, फुतूल गैब के पढ़ो, अल्फतुल रब्बानी के पढ़ो। अरबी का हुए उर्दू में ट्रांसलेशन उनकी थी चुकी है। तवा सैयदना गौसे आदम जो गुनियतुत तालिबीन पढ़ो ऐं हुजूर जे असहाब ऐं अहल बैत इज़ाम जी मोहब्बत पढ़ो, पंहिंजे अक़ीदे जो इस्लाह कयो ऐं दुनिया के बुधायो असांजो अक़ीदो कंहिं सहाबा जेको सिर्फ महज नाले खण वारो कोन्हे, कंहिं डंडाई कंडाई अलमन वारो असांजो अक़ीदो न आहे। असांजो अक़ीदो उहो आहे जेको असांजे मुर्शिद सैयदना गौसे आज़म जो। वॾे आवाज़ सां सभई सुभान अल्लाह चओ, बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चओ। असांजो हिते अचण जो मक़सद बि हो आहे त तव्हां सां हिक ॿिए खे ॿुधायूं, हिक ॿिए खे सम्झायूं, हिक ॿिए खां सम्झूं। असां अहले सुन्नत जे अक़ीदे जो पैगाम जेको आफ़ाक़ी पैगाम आहे, जेको वलियन जो पैगाम आहे, उलमा जो पैगाम आहे, सुलहा जो पैगाम आहे, सैयदना गौसे आज़म जो पैगाम आहे, उहो असां दुनिया खे खोले ॿुधायूं त असांजो अक़ीदो छा आहे ऐं असांखे कहिड़े अक़ीदे जे मथां कारबंद रहणो आहे। वो अक़ीदो आहे या रसूल अल्लाह चवण वारनि सुन्नी मुस्लमाननि जो। हज़रत उमर फारूक ॾिठो त नओं माण्हू आयो आहे, चईं हिन सां मिलां, हिन खां पुछां त केरु आहे, पर नमाज़ पूरी करे अबू मुस्लिम खोलानी नमाज़ पंहिंजी मुकम्मल कई। सैयदना गौसे आज़म खे फरमाइनि था, अदा तूं किथां आयो आहे? उन अर्ज़ु कयोसीं मां यमन मां आयो आहियां। गौसे आज़म फरमायो त हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, यमन में असांजो दोस्त आहे, उनखे असवद उनसी अल्लाह जे दुश्मन बाहि में उछलरायो। इहा त असां ताईं ख़बर पहुती त उनखे बाहि कोन साड़ियो, पर इहा ख़बर न आहे त उन खां बाद में असवद उनसी असांजे दोस्त सां छा कयो। पर तूं आयो यमन मां ई, नालो पंहिंजो ॿुधा। जे मुंहिंजो नालो आहे अब्दुल्लाह बिन सौब। उमर फारूक नूरानी फ़रास सां मालूम करे विया त उहो को ॿियो शख़्स न आहे, हे ई उहो शख़्स आहे। उनखे फरमाइनि था, ख़ुदा जे ज़ात जो कसम अथई, सच्ची ॻाल्हि ॿुधाइजां, जंहिंखे असवद उनसी बाहि में उछलरायो उहो तूं त नाही। अर्ज़ु कई बराबर मां ई सही आहियां, अव्हां जे साम्हूं बीठो आहियां, मूंखे बाहि कुझु बि कोन कयो हो। असवद उनसी बाहि ॿाराई, साड़ाइण पे चाहियो, पर रसूलुल्लाह जी रहमत आई, अल्लाह महिरबानी फरमाई, बाहि कुझु कोन बिगाड़ियो हुयो। फारूक आदम बाहि खां वरितो, खलीफ़े अव्वल जानशीने मुस्तफ़ा सैयदना सिद्दीक़ अकबर वठी आयो। हिकिड़े पासे खां सैयदना अबू बकर सिद्दीक़, ॿिए पासे खां अमीर उमर, विच में हज़रत अबू मुस्लिम खोलानी खे विहारियो। फारूक आदम थो फरमाए, मूंखे अल्लाह जे उन ज़ात जो, मां अल्लाह जे ज़ात जो शुक्र थो अदा कयां, जंहिं ख़ुदा मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ में वो हिननि ज़ाहिरी अखियुनि सां उन जो दीदार करायो, जंहिंजे मथां बाहि ईअं बाग थी जीअं इब्राहिम खलीलुल्लाह ते थी हुई। वो अल्लाह जो नबी हो, उन ते बि बाहि बाग थी हुई। हे अल्लाह जे आख़िरी नबीअ जो ग़ुलाम आहे, जे अण ॾिठे ईमान आंदो। सहाबी नाहे, छो त हुजूर जे सोबत खे कोन पहुची सघियो हो, पर अण ॾिठे हुजूर जे मथां यमन में ईमान आंदो हुयई। हिन जे मथां बि बाहि बाग थी। इब्राहिम खलीलुल्लाह ते जेको अल्लाह जो नबी आहे, उन ते जेका बाहि बाग बणी ही, उहो बि सदको रसूलुल्लाह जो हुयो, जो मुस्तफ़ा जो नूर इब्राहिम खलीलुल्लाह जे पेशानी में हो। ऐं हेॾां अबू मुस्लिम खोलानी ते जेका बाहि बाग थी आहे, उहा बि रसूलुल्लाह जे सदक़े में थी। चो भला आड़ा हमा आज़ाद इब्राहिम थियो, आज़ाद इब्राहिम थियो, मारण बरियल
मिठा पठरियो मुझा मिठा तुझे करे चो सुभान अल्लाह चो अबू मुस्लिम खोलानी असवद उनसे के बुधायो तू कूड़ो ऐं मुझो महबूब अल्लाह जो आखिरी नबी आ चो सुभान अल्लाह मां पंहिंजी जान त ॾेई सघां थो पर ख़त्मे नबूवत जे मामले ते कॾहिं बि कंप्रोमाइज़ कोन कंदुसि हू सचो ग़ुलाम थी रहियो ऐं अल्लाह जो अहिड़ो करम थियो जो असवद उनसी कूड़े नबूवत जी कूड़ी दावा करण वारे जी बाहे मारायल विसामी वई ऐं महबूब जो ग़ुलाम महफूज़ रहियो चओ सुभान अल्लाह ये हज़रत गौसे आज़म जी 11वीं बिया चओ सुभान अल्लाह असांजो ईमान आ जिथे महबूब सुभानी जी 11वीं थींदी आहे गौर सां ॿुधजो हेॾे निहारियो सुभान अल्लाह चओ शाह वलीउल्लाह मुहद्दिस दिलवी जंहिंखे सभई मञनि वाबी मञनि देवबंदी मञनि वो शाह वलीउल्लाह मुहद्दिस दिलवी तो चवे हजरत मिर्जा मजहर जाने जाना जे हवाला सां जेको नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग आहे उन जेको वाक़ियो लिखियो आहे उहो मां नथो ॿुधायां जो ख़ुलासो थो ॿुधायां त जंहिं बि जाइ ते जंहिं बि अल्लाह जो वलीअ जंहिं बि अल्लाह जे वलीअ जो उर्स मुबारक थींदो आहे उन अल्लाह जे वलीअ जी रूहानियत उन जाइ ते मौजूद हूंदी आहे वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ सॼी राति गुज़री वई कुझु खे छॾियो बाक़ी सभु वञा ताईं सुजाग वेठा आहियो चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चओ जेकॾहिं उहो रूहानी फैज़ न हुजे त ईअं केर बि सॼियूं रातियूं वेही जागे हे महबूब सुभानी जो फैज़ाना चओ सुभान अल्लाह दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानी जा एॾे निहारियो सुभान अल्लाह चओ हिकिड़ा अथव उहे जेके महबूब सुभानी खे गौस आज़म मञण जे लाइ तयार न आहिनि चवंदा गौस आज़म चवंदो त शिरक थींदो हालांकि इस्माइल दिलवी वहाबियुनि जो वॾो आहे उहो सिराते मुस्तक़ीम में सैयदना गौस आज़म खे गौस आज़म लिखी वियो आहे चओ सुभान अल्लाह ऐं ॿिया वरी हज़रत पीराने पीर रज़ियल्लाहु अन्हु खे सैयद मञण जे लाइ तयार न हो बि गुमराह हुन हू बि सच्चा न आहिनि हो बि सच्चा न आहिनि असां अहले सुन्नत जो ईमान आहे सैयदना गौसे आज़म हसनी हुसैनी पको सैयद आहे वो जेके दुश्मनी कयो वेठा उन्हनि जो हाल कहिड़ो आहे गुलाम नबी महेसर चयो चओ सुभान अल्लाह तो दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानिया जा दुश्मन जेके तो जानिया जा अब्दुल कादिर जिलानिया जा पिनंदा न ॿियो छा खेने मिलियो छा ज़ेवर पातऊं जियरे ज़ंजीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मुंहिंजो मुर्शिद तूं हज़रत गौसे आज़म फरमायो लौ दब्बत नमलतुन सौदा फी लैलतिन ज़ुलमा अला सखरतिन समा पाण फरमाईंदा जेकॾहिं कारी किवल कारी रात में कोह काफ जे कारे जबल जे मथां हले ऐं मां बगदाद में वेठो हुजां त उन किवल खे जेका कारी आहे रात बि कारी आहे कोह काफ जो जबल बि कारो आहे जॾहिं उते किवल हलंदी आहे मां उन जे हलण खे ॾिसंदो बि आहियां त आवाज़ बि हलण जो ॿुधंदो आहियां वरी आवाज़ सां सुभान अल्लाह चओ
मता को एतराज करे इन जा कई जवाब हन दलील हन पर मां हिकड़ो हवालो थो जान तो वक्त में गुंजाइश कोने असांजे मुल्क पाकिस्तान में हिकड़ो शहर आहे जो नालो आहे लाहौर जे शहर में देवबंदन जो हिकड़ो मौलवी गुजरियो अहमद अली लाहौरी उन अहमद अली लाहौरी जो हालात जो किताब देवबंदन लिखियो आहे उन में उन खां केर पुछे तो सवाल थो करे अहमद अली लाहौरी खां त मानू था चवण तो दुनिया में अल्लाह जा अहिड़ा भी वली आहिनि जो आनन फानन हिक ही वक्त में मुख्तलिफ जगहुन ते पंहिंजे जिस्म सां पहुची सघन था इहा ॻाल्हि सही आहे या न मौली अहमद अली लाहौरी तो चवे इहा ॻाल्हि सही आहे जो अल्लाह जा वली सगोरा हिक ही वक्त में आनन फानन पंहिंजे जिस्म सां मुख्तलिफ जगहुन ते पहुची सघन था जेतो पहुची सघन था मूं खणी तजुर्बो कोन कयो आहे पर अॻी ॻाल्हि पंहिंजे लाइ थो चवे अहमद अली लाहौरी देवबंदी चवे थो जॾहिं बि मां चाहींदो आहियां जॾहिं बि मां चाहियां जिथे बि चाहियां अल्लाह जे रहमत महिरबानीअ सां ॾिसी वठंदो आहियां जे देवबंदन जो मौलवी जॾहिं चाहे जिथे चाहे लफ़्ज़ ॿुधजो जॾहिं चाहे जिथे चाहे जंहिं वक्त चाहे जिथे भी चाहे वो ॾिसी सघे थो त पोइ पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी बिरानी पुरवारन खे ॾिसी सघे थो वरी आवाज़ सां सुभान अल्लाह जो इहो बि मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त फतावा रशीदीअ में मौलवी रशीद अहमद गंगोही देवबंदन जे मौलवी लिखी वियो आहे जेतो जीअं शहीद ज़िंदा ईअं नबी बि ज़िंदा त अल्लाह जा वली बि ज़िंदा अहिड़ा ज़िंदा जो थानवी पंहिंजे ॾाॾे जे लाइ लिखियो आहे त मुंहिंजो ॾाॾो मरण खां बाद में रोज़ानो क़बर मां उथी मिठाईअ जो दॿो खणी पंहिंजे घर ईंदो हो ऐं घरवारीअ खे चयईं ॿुधाइजां कंहिंखे बि न तेसी ताईं मां भी ईंदुसि मिठाई भी तोखे मिलंदी रहंदी ख़बर न आहे रात जो मिठाईअ जो दॿो थानवीअ जो ॾाॾो किथां खणी ईंदो हो कहिड़े शहर मां वठी ईंदो हो किथे पुराणे ज़माने में रात जो बाज़ारूं देर ताईं खुलियल हूंदियूं अॼु जो दौर कोन हो ख़बर न आहे कंहिं गरीब जे दुकान जो खाट हणी चोरी करे हिन जो ॾाॾो मिठाई खणी अचे माना हिननि जा वॾा अहिड़ा त हमरा पंहिंजो उस्ताद निकिता जो मरण खां बाद में जेरे त चोरीअ जी आदत कान वियल मरण खां बाद में भी चोरीअ जी आदत हिननि मां कान वई जो थानवीअ जो ॾाॾो रोज़ानो मरण खां बाद में भी क़बर मां उथे मिठाईअ जो दॿो अलाए किथां खणे अचे घर में आणे अदा जे थानवीअ जो ॾाॾो लिखियो त मिड़ई ॿटा कतऊं लबाड़ अथऊं कूड़ अथऊं पंहिंजे वॾे खे पढ़ाइण जे लाइ जे थानवीअ जो ॾाॾो मरण खां बाद में एतिरी हुनखे ज़िंदगी आहे जो क़बर मां उथी पंहिंजे घर में अची सघे थो त पोइ असांखे चवण जो जंहिं जाइ ते महबूब सुभाणीअ जी यारी मुबारक हूंदी आहे महबूब सुभाणी चाहे त उन जाइ ते अची सघे थो पर रूहानियत सां त हाज़िर आहे न चओ सुभाण ज़ोर सां वरी आवाज़ सां सुभाण अल्लाह चओ महबूब सुभाणी फरमाए जे करे या कारी किविल हले रुगो मां उनखे हलंदे हलंदे ॾिसां कोन थो उनजे आवाज़ खे ॿुधां थो केवल असांजे टेबल ते हले असांजे साम्हूं हले असां हलंदे तो उनखे ॾिसंदासूं लेकिन आवाज़ उनजो कोन था ॿुधी सघूं पर वाह महबूब सुभाणी अवां जे ॿुधण जो कमाल ॾिसण जो त कमाल आहे ई आहे पर गौसे आज़म रज़ी अल्लाह अन्हु जे ॿुधण जो उहो कमाल आहे जो वेठा बगदाद में हल को काफ़ जे मथां जे करे केवल हले तो उनजे हलण जी आवाज़ या पीराने पीर जी करामत असल में मदीने वारे जो मौजूदो आ चो सुभान अल्लाह जो तो उम्मत जे वलियन जी करामत हकीकत में नबी जो मौजूदो हुंदो आ ऐं मुस्तफा जे ॿुधण जो कमाल छा है दूरो नजदीक से सुनने वाले वो कान काने लाले करामत लाखो सलाम मुस्तफा जाने रहमत ला अब आहिन वॾे दर ते आया हूं चओ सुभान अल्लाह
जोर सां सुभान अल्लाह चओ। ही गौसे आदम जे बचड़न जी गादी चओ सुभान अल्लाह। ही यारही बि महबूब सुभाणे जी। ऐं मां तव्हांखे हवालो शाह वलीउल्लाह जो मुहद्दिस दिलवी जो ॾेई चुको आहियां त जिथे जंहिं वलीअ जो उर्स थींदो आहे त उन वलीअ जी रूहानियत हूंदी आहे। ही त रुगो वली न वलीअनि जो सरदार वली आहे चओ सुभान अल्लाह। पोइ यारही बि उन्हनि जी तॾो बि उन्हनि जो वेठा बि न जाइ ते हूं अने महबूब सुभाणे खे अर्ज़ कयूं था चओ सुभान अल्लाह। जेको करणु चाहे थो वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह चए। अञा बुलंद आवाज़ सां चओ वंड मिले दरवाज़े वॾे तां साईं हाणे खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां। अञा सुभान अल्लाह न चवंदो त कंहिंखे वठी अचां। ज़ोर सां ॿई हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह। परे खां हमरा हलियो हो त वञा तो बगदाद में गौसे आलम जो मुरीद थियण आयो जो त पीराने पीर रज़ी अल्लाह नो पर्दो फरमाए चुका हा। मुरीद बि से अहिड़ो पक्को हो आयो पक्के एतक़ाद वारो हो। मज़ार वटि बि अर्ज़ कई सोना आयो होसि परे खां त दीदार कंदुसि समाजो मुरीद बि थींदुसि पर मां पहुतुसि तव्हां विसाल फरमाए विया। हाणे ईअं कोन वञिबो महिरबानी फरमायो मुरीद कयो त पोइ वञा। हुन जो ईअं चवण फज़हरल गौसुल आज़म मिंबर कदही गौसे पाक पंहिंजे मदार मुबारक मां ॿाहिरि आया। उनखे फरमायूं हथ ॾे हथ उन हथ में रखियो मुरीद बि कयूं चओ सुभान अल्लाह। खिलाफत बि ॾिनऊं मंज़िलूं विलायत जूं तय बि कराए छॾियूं। फरमायूं हाणे वञ हाणे मुरीद बि तूं आं त पीर बि मां अब्दुल कादिर जीलानी तोखे करे छॾियो। हुन बि इहा ई सदा हई कहिड़ी वंड मिले दरवाज़े वॾे तां खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां। वंड मिले दरवाज़े वॾे तां खाली वञो कीअं तुंहिंजे तॾे तां। वाघ जा वर्तव ही सभु परतव वाघ जा वर्तव ही सभु परतव। नंढड़ा वॾड़ा कुल सगीर कबीर तालिब मामू जो मुर्शिद तूं आं। दुनिया जा रबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ो पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मामू जो मुर्शिद तूं आं। सभिनी मुर्शिदनि जो मुर्शिद सैयदना अब्दुल कादिर जीलानी। ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अवां ॾिसंदो पूरे सिंध में पूरे मुल्क में हर पासे रे क़ादरी सिलसिले जो अवां खे फैज़ नज़र ईंदो। ऐं पंहिंजे वक़्त में जॾहिं इमामुल आरिफीन हज़रत पीसे रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु आया त झर छंग में वञी भिटुनि जबलनि में वञी ओ हेॾा ईरान जूं सरहदूं हेॾे इंडिया जूं सरहदूं सॼे हिन मुल्क में हर पासे ॾे क़ादरी सिलसिले जे फैज़ सां ला इलाहा इल्लल्लाह जे ज़िक्र सां सॼी दुनिया खे रंग लाए छॾियो। इहो सॼो फैज़ान सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़ात जो आहे। दुआ था कयूं अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला मुंहिंजो चवण अवां जो ॿुधण क़बूल फरमाए। अल्लाह ताला हिन दरगाह खे हिन जे फैज़ान खे हमेशा जारी सारी फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।